अब जो ॾिनो न भरे, रब जो ॾिनो भरे। पंहिंजी महिनत ऐं नसीब जो फल ई सुठो थींदो आहे। पीउ जे ॾिनल पैसनि ते केसिताईं हलंदे? पाण महिनत कर त नसीब खुलई। ख़बर न अथई त अब जो ॾिनो न भरे, रब जो ॾिनो भरे। अबे चाढ़ी अधे चाढ़ी, मूं न चाढ़ी त कंहिं न चाढ़ी। ॿिए जे कयल कम जो फ़ाइदो पाण खे न मिलंदो। हा, मुंहिंजा सहुरा ॾाढा पैसे वारा आहिनि, पर उन मां मूंखे कहिड़ो फ़ाइदो? चवंदा न आहिनि त अबे चाढ़ी अधे चाढ़ी, मूं न चाढ़ी त कंहिं न चाढ़ी। अबो गसे धीउ वसे। माइट पंहिंजी धीअ खे हमेशा ॾींदा रहंदा आहिनि। ज्ञानचंद धीउ जे शादीअ में 10 लख ख़र्च कया ऐं हाणे बि अञा ॾिए पियो। इन करे चइबो आहे त अबो गसे धीउ वसे। अपनी घोट त नशा थी वई। पंहिंजी महिनत जो फल ई सुठो थींदो आहे। ॿिए जे आसरे केसिताईं जीअंदे? अपनी घोट त नशा थी वई। अटे जो ॾीओ अंदर त खाइनि कुआ, ॿाहिरि त खाइनि कांग। कमज़ोर माण्हूअ खे हर को सताईंदो आहे। गोपाल खे घर में भावर धमकाइनि त ॿाहिरि दोस्त परेशान कनि। मतलब इहो ई त अटे जो ॾीओ अंदर त खाइनि कुआ, ॿाहिरि त खाइनि कांग। अटे पाव हर को थो खाए। रवाजी सम्झ हर कंहिंखे आहे। ॿियनि खे एतिरो बेवकूफ़ न सम्झ, छो त अटे पाव हर को थो खाए। ॿियनि खे एतिरो बेवकूफ़ न सम्झ, छो त अटे पाव हर को थो खाए। अटो खाधो कुए, मार पई गाबे ते। ॾोह हिकिड़ो करे ऐं सज़ा ॿिए खे मिले। आरसी रामूअ भॻी, पर ॾोह पियो शामूअ ते। यानी अटो खाधो कुए, मार पई गाबे ते। अठी पीढ़ीअ उठ, माकोड़ो मासात। ॾूराहो रिश्तो। मोहनदास सां मुंहिंजी का वेझी माइटी कान्हे। हू मुंहिंजे नाने जे सालीअ जे नुंहं जो भाउ आहे। यानी अठीअ पीढ़ीअ उठ, माकोड़ो मासात। अख न ॾिसे मुछ खे। तमामु घणी ऊंदहि। लाइट हली वई आहे। रस्ते ते एतिरी त ऊंदहि आहे जो अख न ॾिसे मुछ खे। अख में घाणो त बि मिठो जगाणो। तकलीफ़ में बि जीअण जी चाह हुअण। राधे माउ खे घणियूं ई बीमारियूं आहिनि, त बि खाते पीते जी शौक़ीन आहे। इन करे चइबो आहे त अख में घाणो त बि मिठो जगाणो। अख में पाणी सभ खे सेबाणी। शर्म हया वारी स्त्री सभिनी खे सुठी लॻंदी आहे। सुनीता ग़रीब हुअण जे बावजूद पंहिंजे शानाए ते वहिंवार करे सभिनी खे वणंदी आहे। सच आहे, अख में पाणी सभ खे सेबाणी। अख काणी कजे, पर ॾिस काणी न कजे। तकलीफ़ सही बि ख़राब कम न कजे। पुट, ग़रीबीअ में मज़ूरी करे पेट पालजांइ, पर चोरी ठगी कॾहिं न कजांइ। छो त अख काणी कजे, पर ॾिस काणी न कजे। अघ ऐं ॻभ जी सुध अलाह खे। कंहिं शइ जे अघ या ज़ाल जे गर्भ जी कंहिंखे बि ख़बर न हूंदी आहे। नीलम जी ससु चवे थी, मूंखे त पोटो ई खपे, पर पक कीअं थिए, छो त अघ ऐं ॻभ जी सुध अलाह खे। अॻे खां अॻिरो, पहिरीं खां वधीक सुखी। गोपालदास ख़ुशि छो न थींदो? हाणे त धंधो अॻे खां अॻिरो अथसि। अॻियनि पाणी, पोयनि चिक। जेकी अवल पहुचंदा तिन खे फ़ाइदो थींदो। सुबुह जो सवेर भाॼी सुठी ऐं ताज़ी मिलंदी आहे, पर शाम जो त पारूथी ई मिलंदी। इन करे चइबो आहे त अॻियनि पाणी, पोयनि चिक। अॻियाड़ी तॾहिं सरही जॾहिं पछाड़ी सरही। हर को कमु पछाड़ीअ ताईं निभाइजे।
दोस्ती रखिजे त तोड़ ताईं निभाइजे। चवणी आहे त अॻियाड़ी तॾहिं सरही जॾहिं पछाड़ी सरही। अॻियां विया विसरी पोयां लॻा मिसरी। नवां रिश्ता रखजनि ऐं पुराणनि रिश्तनि खे भुलिजी वञिजे। रीता खे नयूं साहेड़ियूं मिलियूं आहिनि त हाणे मूंसां ॻाल्हाइण जो वक़्तु बि कोन अथसि। इन करे चवंदा आहिनि त अॻियां विया विसरी पोयां लॻा मिसरी। अंगर कोसा त हथ साड़ीनि, जे थधा त हथ कारा कनि। बुछड़नि माण्हुनि जी न दोस्ती सुठी न दुश्मनी सुठी। चोरनि सां दोस्ती रखी अथई, इन जो नतीजो त ख़राब ई निकिरंदो। छो त अंगर कोसा त हथ साड़ीनि, जे थधा त हथ कारा कनि। अघ खटियो खाइजे, वट खटियो न खाइजे। तोर माप में बेईमानी न करणु घुरिजे। अघु जेको वणई सो वठ, पर तोर पूरी ॾिज। वापार में अघु खटियो खाइजे, वट खटियो न खाइजे। अधो मुओ अधी जाई, असीं ओतिरे जा ओतिरा। जेतिरो नुक़सान थिए वरी ओतिरो ई फ़ाइदो थिए। श्रीमती 1000 रुपयनि जो पर्स वठी आई। थोड़ी देर अॻु हिकु माण्हू घणनि ॾींहंनि जी रहियल ओधर जा 1000 रुपया ॾेई वियो हो। मतलब त अधो मुओ अधी जाई, असीं ओतिरे जा ओतिरा। अधु छॾे सॼीअ पुठियां डोड़े तंहिंजो अधु बि वञे। घणी लालच नुक़सानकार आहे। शाम हिते दुकान जी नौकरी छॾे मुंबई शाहूकार थियण वियो। हाणे वेठो उते धिका खाए। चइबो आहे त जेको अधु छॾे सॼीअ पुठियां डोड़े तंहिंजो अधु बि वञे। असी मत खसी। वॾी उमिरि में सम्झ घटिजणु। रीझूमल ॿुढापे में नओं धंधो शुरू कयो। हाणे घाटो पाए वेठो रूए। इन करे चवंदा आहिनि त असी मत खसी। अलाह टंगूं टेड़ियूं त बंदा छा कंदा। असरदार माण्हूअ जो बेहिमत थियणु। साईं, हिन ॾुकर जे वक़्तु ज़मींदार थी बि जे तव्हीं मदद न कंदा त असीं ग़रीब हारी त मरी वेंदासीं। जे अलाह टंगूं टेड़ियूं त बंदा छा कंदा। अकबर जो मकबर। सुवाल कजे हिकिड़ो, जवाब मिले ॿियो। मां पुछां थो त रोटी खाई आयो आहीं, त चवीं थो सुबुह खां वठी घुमां पियो। इन खे चइबो आहे अकबर जो मकबर। अकेलो न रुअंदो सूंहें न खिलंदो सूंहें। अकेलो रहणु ॾुखियो आहे। हर कंहिंखे दुख सुख में मिट माइट यार दोस्त जी ज़रूरत पवंदी आहे। छो त अकेलो इंसान न रुअंदो सूंहें न खिलंदो सूंहें। अकेलो वण बि कान्यारो। हर कंहिंखे साथ जी ज़रूरत आहे। तूं हर कंहिं सां झेड़ा करे अकेलो कीअं रही सघंदे। छो त अकेलो वण बि कान्यारो। अन्न पली ज़ात भली। धनवान जो मान थिए थो। ईश्वर शाहूकारी ॿार आहे। संदसि लछण केर थो ॾिसे। इन करे चवंदा आहिनि अन्न पली ज़ात भली। अंदर अछो न करे धुए थो धागा। ॿाहिरां माण्हू सुठो लॻे पर कम खोटा हुजनि। सेठ टोपणदास ॾींहं में 5 दफ़ा सनानु कंदो आहे, पर नौकरनि खे पूरो पघार बि न ॾींदो आहे। इन खे चइबो आहे अंदर अछो न करे धुए थो धागा। अंदर ॿिॾ ॿहूं ॿाहिरि आटण अन्न जो। कूड़ो अडंबर। घर में खाइण लाइ न लभे ऐं ॿाहिरां ॾेखारींद ताम पिया रधजनि। इन खे चइबो आहे त अंदर ॿिॾ ॿहूं ॿाहिरि आटण अन्न जो। अंधनि आंदो कुतनि चटियो। बद इंतज़ामी हुअणु। किशन खे दुकान मां कमाई त सुठी आहे, पर संभाल आहे कान। बस अंधनि आंदो कुतनि चटियो। अंधनि वञी मुल्तान लधो।
ॻोल्हा जो पको इरादो। कोशिश करी त वज़ीर जो घर ॻोल्हण कहिड़ो ॾुखियो कमु आहे, छो त अंधनि वञी मुल्तान लधो। अंधा रखनि रोज़ा त ॾींहं बि थियनि वॾा। थोड़े वक्त वारे कम में बि घणो वक़्तु लॻण। हूअं त खेसि आफ़ीस वञण में सिर्फ़ 10 मिंट लॻंदा आहिनि, पर अॼु जो पेर में लिफ निकिती अथसि त पंधु ई पूरो नथो थिएसि। इन करे चइबो आहे त अंधा रखनि रोज़ा त ॾींहं बि थियनि वॾा। अंधे जी जोइ जो वाही अल्लाह। कमज़ोर इंसान जो ईश्वरी सहारो आहे। वेचारी तारा जो घोट घणनि ॾींहंनि खां बीमार थी घर में खट ते पियो आहे ऐं कोई मदद जो आसरो अथसि कोन। इन करे चवंदा आहिनि त अंधे जी जोइ जो वाही अल्लाह। अंधे लाइ जहिड़ो ॾींहुं तहिड़ी राति। अणॼाण इंसान खे सुठी ऐं ख़राब शइ जो फ़र्क़ु सम्झ में न ईंदो। अणपढ़ियल खे कहिड़ी ख़बर त सुठो कंप्यूटर कहिड़ो, ख़राब कहिड़ो, छो त अंधे लाइ जहिड़ो ॾींहुं तहिड़ी राति। अंधी अख खां काणी अख भली। कुझु न हुअण खां थोड़ो हुअण बि बहितर आहे। भली रुगो 50 रुपया रोज़ था मिलनि, न खां त उहे बि सुठा आहिनि, छो त चवंदा आहिनि अंधी अख खां काणी अख भली। अंधी पीहे कुती चटे। बद इंतज़ामीअ जो कारोबार। सेठ बोदाराम खे ख़बर कान थी पवे त नौकर सभु फॿाए था वञनि। हाल लॻो पियो आहे बसि अंधी पीए कुती चटे वारो। अंधी जहिड़ी पेके तहिड़ी साहुरे। अनाड़ी माण्हूअ जो हाल हर हंधि हिकु जहिड़ो हूंदो आहे। अनाड़ी मोहन दुकान छॾे मिल में नौकरी कई त बि पघार उहा ई मिलियसि। इन खे चइबो आहे त अंधी जहिड़ी पेके तहिड़ी साहुरे। अंधी ऐं जंड, वारी ऐं पंधु। ॾुखियो कमु जेको लगातार करणो पवे। अधी अञा त घणो ई अन्न साफ़ करण लाइ पियो आहे, पूरो ई नथो थिए। इन खे चवंदा आहिनि त अंधी ऐं जंड, वारी ऐं पंधु। अंधो हाथी लश्कर जो ज़ियान। अणॼाण माण्हू कमु बिगाड़े छॾींदा आहिनि। अञा हू कार हलाइण सिखे पियो ऐं तूं खेसि महिमाननि खे वठी अचण लाइ चई रहियो आहीं। कंहिंजे मथां कार चाढ़े न छॾे, छो त चवंदा आहिनि अंधो हाथी लश्कर जो ज़ियान। अढाई घरनि जो ख़ैरु। समूरे समाज जी भलाई। संतनि लाइ सभु माण्हू हिक जहिड़ा आहिनि, इन करे हू ईश्वर खां सदाई अढाई घरनि जो ख़ैरु घुरंदा आहिनि। अन्न जो मुंहुं जंड ॾांहुं। न चाहींदे बि साॻियो कमु करणु। हाणे त नौकरी छॾे वियो आहे, पर वेंदो केॾांहुं? आख़िर मोटी ईंदो, छो त अन्न जो मुंहुं जंड ॾांहुं। अच्छा अचणु। ॿुढो थियणु। मोहनदास जी उमिरि त एतिरी घणी कोन्हे, पर हाणे ई अच्छा अची विया अथसि ऐं झुकी पियो हले। अॼु हमा सुभां तमा। सभिनी लाइ सुखनि ऐं दुखनि जा ॾींहं ईंदा आहिनि। काई ॻाल्हि कान्हे, अॼु तो मूंखे नुक़सान पहुचायो आहे, सुभाणे तुंहिंजो बि वारो ईंदो, छो त अॼु हमा सुभां तमा। अच्छा कपिड़ा खीसा ख़ाली। ॿाहिरियों ॾेखाव। कुमार खे खीसे में हिकु पाई बि कान आहे ऐं ॻाल्हियूं करे थो लखनि जूं। इन खे चइबो आहे अच्छा कपिड़ा खीसा ख़ाली। अछी ॾाढ़ी अटो ख़राब। पीरीअ में बि ख़राब कमु करणु। ॾिसो त काको कीअं न तलबे रहियो आहे शराब ऐं कबाब। इन खे चइबो आहे अछी ॾाढ़ी अटो ख़राब। अछी पग मपस अंतर मिरियो ई अगड़ियूं। ॿाहिरियों ॾेखाव। तूं रोहन जे सुठी क़ीमती पोशाक ॾिसी उन जी लियाकत ऐं शाहूकारीअ जो अंदाज़ो न लॻाए। मूंखे ख़बर आहे त हू बिल्कुलु बेकार माण्हू आहे। चइबो आहे अछी पग मपस अंदर मिड़ियो ई अगड़ियूं।
अयाणो चवे सियाणो विञाए। अयाणे जी ॻाल्हि ते बि सोचणु ज़रूरी आहे। हू भली होशियार कोन्हे, पर हुन जी ॻाल्हि त ॿुध, मतां कुझु सुठी सलाह मिली वञे। छो त अयाणो चवे सियाणो विञाए। आप न पाले पाले ॾूं। पंहिंजो ख़्यालु न रखे ऐं ॿियनि ते ख़र्च कंदो अचे। सुभाष जे पघार मां घर बि मुश्किल सां हले। हीउ आहे जो दोस्तनि लाइ थो नोट उॾाए। इनखे चइबो आहे आप न पाले पाले ॾूं। आप न मरिए सुर्ग न जाए। पंहिंजी कोशिश खां सवाइ मक़सदु हासिल न थींदो। मुकेश, जे तूं ख़ूब महिनत न कंदे त तुंहिंजो डॉक्टर थियणु नामुमकिन आहे। छो त आप न मरिए सुर्ग न जाए। आंगुर रखण नीस त सॼो हथ गिरकाए वञे। कंहिंखे थोरी सहूलियत ॾिजे ऐं उहो घणे में घणी सहूलियत वठण जी करे। तकलीफ़ में हो त 1 महीने लाइ घर जो हिकु कमरो रहण लाइ ॾिनोमांसि। हाणे चवे थो त साल 2 ख़ाली न करे सघंदो। इनखे चइबो आहे आंगुर रखण नीस त सॼो हथ गिरकाए वञे।